अस्सलाम वालेकुम दती टीवी न्यूज़ अगड माया फौजिया एजाज सबका पहला हेडलाइन। आईनी तरमीम खां पोइ मुल्क में केतिराई मसला पैदा थिया आहिनि। वज़ीर आज़म इमरान खान अॻूणनि सफ़ीरनि साफ़िन सां वेहक दौरान ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध ऐं पंजाब में कणक जो अघु धारदार आहे। सॼे मुल्क में कणक जो अघु बराबरि हुजणु घुर्जे। अफ़गानिस्तान खे इंसानी बहिरान खां बचाइण लाइ सभु मुतफ़िक़ आहिनि। अफ़गानिस्तान जे मामले ते पाकिस्तान ऐं चीन जे मौक़िफ़ में हिक जहिड़ाई आहे। अमेरिका खां सवाइ सभु सम्झनि था त अफ़गानिस्तान जा मुंजमद अकाउंट्स बहाल कया वञनि। हालतूं ख़राब थियूं त अमेरिका खे बि वधीक ॾुखियाई थींदियूं। खानेवाल पंजाब में पाक किताब जी बेहुरमती जे इल्ज़ाम हेठि माण्हुनि जो वॾो अंबू सुरोटा हणी ज़हनी मरीज़ खे क़त्ल करण बाद लाश साड़े छॾियो। ॻोठ जंगल डेरा में मस्जिद तां ऐलान कयो वियो त ज़हनी मरीज़ मुश्ताक अहमद पाक किताब जा वर्क फाड़े ऐं साड़े छॾिया। ऐलान ॿुधण शर्त माण्हुनि जो अंबू इल्ज़ाम हेठि आयल मुश्ताक खे सख़्त तशद्दुद बाद वण सां टंगे छॾियो। पुलिस पहुची ज़हनी मरीज़ खे हिरासत में वरितो। माण्हुनि मुश्ताक खे पुलिस तहवील मां कढी सुरोटा हणी क़त्ल करण बाद लाश खे बाहि ॾेई साड़े छॾियो। पंजाब जे वॾे वज़ीर वाक़े जो नोटिस वरितो। उस्मान बोज़दार IG पंजाब खां वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती। खैबर पख्तूनख्वा जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो सिलसिलो जारी। पोलिंग शाम जो 5 वॻे ताईं बिना कंहिं वक़्फ़े जे जारी रहंदी। 500 खां वधीक पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वयूं। पिशावर, चारसदा, नौशहरा, ख़ैबर, महमद मर्दान, पोहार ऐं कर्क में री पोलिंग थींदी। बनू, लखी मरवत, डेरा इस्माइल खान, बुनीर ऐं बाजोड़ में बि री पोलिंग थींदी। बकाखेल में पोलिंग 9:30 वॻे खां 5:30 वॻे ताईं जारी रहंदी। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 41 मरीज़ हयाती विञाए वेठा। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं मुल्क में 55,304 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 3,296 केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 5.79% रही। वफ़ाक़ी सरकार माण्हुनि ते पेट्रोल बम किराइण जूं तयारियूं मुकमल करे वरितियूं। पेट्रोल जे अघनि में वाध जो इम्कान। आलमी मंडी में पेट्रोल ₹6.5 ऐं डीज़ल ₹5 फ़ी लीटर चढ़ी वियो। पाकिस्तान में पेट्रोल ₹13 ऐं डीज़ल ₹18 फ़ी लीटर महांगो थियण जो इम्कान। नवाब वली मोहम्मद में ज़मीन जे तकरार तां झेड़े बहादुरनि में छिकतान बरक़रार। इलाक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल। हिक धुर पारां मारिजी वियलनि जा मड़ रखी धरणो। झेड़े दौरान हिक चौकी इंचार्ज समेत 6 ॼणा मारिजी विया हुआ। परवीन रिंद खे हिरासा करण ऐं मथिस हमले केस जे जाबदार डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत जी गिरफ़्तारी लाइ सांघड़ भरिसां छापो। ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत फरार थियण में कामयाब। पुलिस अटालन राति देर सां सांघड़ वेझो चक एज 25 में ॻुझी इतला ते छापो हयो। ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत जे फरार थियण ते पुलिस संदसि नंढे भाउ ग़ुलाम मुर्तज़ा राजपूत खे गिरफ़्तार करे खणी वई। गढ़ी खेरू भरिसां 2 धुरनि में झेड़ो। पीउ पुटु मारिजी विया। ॻोठ तारिक खान लहर में लेड़वाणी बिरादरी जे 2 धुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में दोस्त मोहम्मद अली संदसि पुटु इम्तियाज़ अली लेड़वाणी मारिजी विया। पुलिस पहुची मारिजी वियलनि जा मड़ इस्पताल मुंतक़िल करे छॾिया। वाक़े बाद इलाक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल छांइजी वई।
वारिस ॾिनो माछी भरिसां 2 मोटरसाइकिलनि में टक्कर सबबि 1 ॼणो फोत, औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। कोलू ब्रोही लाड़ वटि 2 मोटरसाइकिलनि में टक्कर थी पियो। मोटरसाइकिल सवार मोहम्मद हाशिम बुर्लो थॾे तई दम धणी हवाले करे छॾियो। औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। ॻोठाणनि ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मदेजी में शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस अटालन जूं बख़्तरबंद गाॾियुनि सां मुख़्तलिफ़ ॻोठनि ते चढ़ायूं। घरनि में सर्च ऑपरेशन, औरतुनि ऐं ॿारनि ते मुबैना तशद्दुद। पुलिस वढड़नि खे गिरफ़्तार करे वरितो। डीएसपी मदेजी जो चवणु आहे त कुझु ॾींहं अॻु क़त्ल थियल अली हसन जतोई जे क़त्ल केस में घुरबल सफ़ील तुर्त, बहार तुर्त ऐं पुनल उर्फ पल्लो तुर्त जतोई समेत मुख़्तलिफ़ केसनि में घुरबल रूपोश जाब्तार जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई कई वई। पीपीएमपी अली हसन ज़रदारी जे भाउ जे टीजे जूं रस्मूं अदा। इमाम काबा हाजी मोहम्मद ज़रदारी जे टीजे में ख़ासि दुआ घुरी। ज़ियाउल हसन लंचार, इस्माइल डाहिरी, रफ़ीक जमाली, तारिक मसूद आरई, गुलशन मेमण, अली अकबर जमाली ऐं ॿियनि तरफ़ां अली हसन ज़रदारी सां उज़ुर ख़्वाही। हाजी मोहम्मद ज़रदारी जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। फैज़ अहमद फैज़ जी 119 सालगिरह जी मल्हाई पई वञे। मदाहन पारां सोशल मीडिया ते फैज़ अहमद फैज़ जूं तस्वीरूं ऐं शेयर करे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी।